अस्सलाम वालेकुम। वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो त बि सही आहे। हाणे पाण एक्सरसाइज 6.3 कंदासीं। त जेकॾहिं 100 जो पेपर आहे त 60 मार्कूं अथसि, 75 जो पेपर आहे त घणियूं मार्कूं हूंदियूं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, टोटल मार्क घटि थियूं आहिनि त जेकियूं गेन मार्कूं जे आहिनि, जेकियूं सिक्योर कंदो, हू बि घटि हूंदियूं। ठीकु आहे, हीअ पाण लिखूं था, पोइ पाण सम्झायूं था वधीक। त सिक्योर मार्क्स SM जेकियूं आहिनि ऐं टोटल मार्क्स TM जेकियूं सही आहे। सिक्योर घणियूं कयूं अथसि 60 ऐं टोटल मार्कूं घणियूं हुयूं सभु सही थी वियो। ऐं हाणे टोटल मार्कूं घणियूं आहिनि? टोटल मार्कूं आहिनि 75। सिक्योर घणियूं कयूं अथसि हू पाण खे मालूम करिणो आहे। ॾिसो त 100 मार्कूं हुयूं त मार्कूं कयूं अथसि 60। हाणे 75 मार्कूं टोटल थियूं आहिनि त मार्कूं घणियूं खणंदो? मार्कूं घटि खणंदो। छो 60 खां घटि खणंदो? छो जो टोटल मार्कूं जेकियूं आहिनि 75, त पाण हिन लिहाज़ सां उहो मार्कूं फाइंड करणियूं। त हीअ जेको आहे हीअ डायरेक्टली प्रोपोर्शनल जो हिसाबु आहे। कीअं? पाण ख़बर कीअं पई? जॾहिं हिकु शइ वधे त ॿी शइ बि वधणु खपे, ऐं ॿी सूरत में हिकु शइ घटे त ॿी शइ बि घटणु खपे। ठीकु आहे, जेकॾहिं ॿिन्ही जे विच में हिकु जहिड़ो रिलेशन आहे त हू डायरेक्टली प्रोपोर्शनल वारो आहे। ॾिसो त हाणे ही मार्कूं हिते फर्ज़ कयो घटि थियनि थियूं, त हिते बि टोटल मार्कूं बि घटि थियनि थियूं। जेकॾहिं हिन जूं ॾिसो टोटल मार्कूं 100 हुयूं त हुन मां घटि थियूं आहिनि, 75 थियूं आहिनि, त गेन जेकियूं कयल हुयूं 100 मां हू 60 हुयूं, त हाणे गेन घटि कंदो। सही आहे, त ही बि डायरेक्टली प्रोपोर्शनल जो हिसाबु आहे। मतिलबु हिकु शइ घटे थी, टोटल घटे थी, त गेन बि जेकी मार्कूं गेन कंदो हू बि घटि थींदियूं। ऐं जेकॾहिं ॿियो केस हुजे आहे त पाण खे 75 टोटल मार्कूं पहिरें केस में मिलियल हुजनि ऐं हाणे मार्कूं वधायूं आहे पाण, त पोइ गेन मार्कूं बि वधणु आहे, त मतिलबु ॿई शयूं वधणु। डायरेक्टली प्रोपोर्शनल में छा हूंदो आहे? ॿई शयूं घटणु या वरी ॿई शयूं वधणु, त हू डायरेक्टली प्रोपोर्शनल हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे हीअ एसि ताईं थी वियो। हाणे पाण खे मालूम कीअं करिणो हूंदो आहे? हीअ जेको आहे प्रॉब्लम ही ॾाढो सवलो बि आहे ऐं वॾो ख़ासि बि आहे। छो जो अहिड़ो प्रॉब्लम सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी स्क्रीनिंग में बि आयो आहे। ठीकु आहे, त हीअ पाण खे इन आउं अचणु खपे ऐं आहे बि सवलो। यादि हिते छा रखिणो आहे? पाण ई जॾहिं डायरेक्टली प्रोपोर्शनल में एरो जेका आहिनि, हीअ जेका पाण एरो ड्रा कया आहिनि, हीअ जेकॾहिं हिकु हेठि आहे त ॿियो बि हेठि ई हूंदो। जेकॾहिं हिकु मथे आहे एरो पाण ॾेई था छॾियूं पंहिंजी मर्ज़ी सां, त ॿियो एरो बि मथे ई हूंदो, तॾहिं डायरेक्टली प्रोपोर्शनल वारो पाण रेशो ठहंदो। ऐं हाणे पाण हिते रेशो लिखंदासीं कीअं? जितां एरो शुरू थिए थो हू पहिरियों ॾींदासीं। हितां एरो शुरू थिए थो त 60 पाण पहिरियों ॾींदासीं, 60 रेशो X। सही आहे, हिते विच में प्रोपोर्शन जी साइन ॾियो या बराबरि जी। ऐं हितां ॾिसो एरो हितां शुरू थिए थो त सभु पाण पहिरियों ॾींदासीं, 100 रेशो 75। सही थी वियो। हाणे ॾिसो तव्हांखे ख़बर आहे त प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम एंड प्रोडक्ट ऑफ मीन ॿई बराबरि हूंदा आहिनि। हीअ पाण अॻे करे आया आहियूं। हाणे 60 ऐं 75 जो जेको आहे प्रोडक्ट हू 60 ज़रबिया 75। हीअ छाजे बराबरि आहे? हीअ 100 ज़रबिया X। हीअ जेको प्रोडक्ट ऑफ मीन थियो। पाण खे एक्स जी वैल्यू मालूम करणी आहे, त हीअ सभु हिते ज़रब पिया थियनि, हिन पासे अची वंड थींदा 75। सही थी वियो। हाणे हीअ जेको 0 आहे, हिन 0 में पूरो थी वेंदो। बाक़ी छहनि खे जेकॾहिं पाण 75 सां ज़रब कंदासीं त घणो ईंदो जवाबु? 6 पंजा 30, 0 टे मथे 7 छह 42, 42 ऐं 3 45, हीअ 45 ऐं डिवाइड जेको ही 10 जेका बचिया हुया। हाणे हीअ कटिजी, एक्स जी वैल्यू जेकी पाण वटि थी हू 45 थी। सही आहे, मतिलबु जेकॾहिं टोटल मार्कूं 75 हुजनि त पाण मार्कूं घणियूं खणंदासीं? पाण मार्कूं खणंदासीं 45। ॾुखियो आहे? सफ़ा सवलो आहे।
सिर्फ़ु ही पहिरीं मिसाल हुई, इन करे तव्हांखे ॾुखियो लॻे पियो। ऐं जेकॾहिं पाण इनखे ट्रिक जे थ्रू कयूं त पोइ अञा वधीक सवलो थी वेंदो। पाण कंदासीं छा, जॾहिं डायरेक्टली प्रोपोर्शनल हुजे, डायरेक्टली प्रोपोर्शनल हुजे त पहिरें दर्जे वारो पहिरीं लाइन आहे नी, हिन में ही जेकी ॿी कंडीशन आहे हुनखे डिवाइड में रखंदासीं, हुनखे ॾिसो 100 खे डिवाइड में रखियोसीं, ऐं ही जेका आहिनि ॿ पहिरियों ऐं हिन जो ॿिए जुमिले जो गिवन ही पाण ज़रब कंदासीं, सही आहे। हाणे हिनखे जीअं ही ॾिसो, हिते पाण डायरेक्ट हिते पुॼी वियासीं, हिन सॼे खे स्किप करे हिननि खे ज़रब कंदासीं त ही 4500 ईंदो डिवाइड बाय 100, ही 2 ॿुड़ियूं वयूं, 2 ज़ीरो वयूं, बाक़ी बचा 45। ही ट्रिक जे थ्रू माण्हू ईअं करे सघे। डायरेक्टली प्रोपोर्शनल हुजे त घणो करे ईअं थींदो आहे त ही पहिरियों ऐं हिन जो गिवन ही पाण में ज़रब करे छॾियूं, ऐं हिन जो पहिरें दर्जे जो या पहिरें सेंटेंस जो जेकी ॿी कंडीशन आहे उन सां पाण वंड करे छॾंदासीं, जीअं पाण हिते कयो आहे। हाणे पाण ॿी मिसाल ॾे वधूं था। इनमें छा थो चए, दी वेट ऑफ 5/9 ऑफ अ पीस ऑफ मेटल इज़ 35, त वाट इज़ दी वेट ऑफ 2/7 ऑफ द पीस, त 2/7 हुन पीस जो वज़न छा हूंदो हू पाण खे मालूम करिणो। सफ़ा सवलो आहे बि। पहिरियों पाण लिखूं था त हुन जो पीस जो पार्ट केतिरो आहे, ही जेको ही पार्ट 5/9, ठीकु आहे, ऐं हिन सां गॾोगॾु हिन जो वेट केतिरो आहे, हू 35 kg आहे। ऐं ॿियो जेको आहे, ॿियो छा आहे, ॿियो आहे 2/7, ऐं पाण खे मालूम छा करिणो आहे, हिन जो वेट केतिरो आहे, ही पाण खे मालूम करिणो आहे, सही थी वियो। हाणे ॾिसूं त हिते बि पाण खे डायरेक्टली प्रोपोर्शनल वारो ई चक्कर आहे। डायरेक्टली प्रोपोर्शनल वारो छो जेको भाङो वधीक हूंदो हुन जो वेट बि वधीक हूंदो, ऐं जेको भाङो घटि हूंदो हुन जो वेट बि घटि हूंदो, त हिन करे डायरेक्टली प्रोपोर्शनल थी वियो। मतिलबु हिकु शइ घटि थिए थी त हुनजे रिज़ल्ट में ॿी शइ बि घटे, या हिकु शइ वधे थी त हुनजे रिज़ल्ट में ॿी शइ बि वधे, त ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ठीकु आहे। हाणे हिन में ज़रूरी न आहे त तीर तव्हां हेठि हणो, तव्हां ॿई तीर, जीअं मां अॻे ॻाल्हि कई, या ॿई तीर हेठि हणी सघो था या ॿई तीर मथे, डायरेक्टली प्रोपोर्शनल वारे में हिन सां को फ़र्क़ु न पवंदो। ॿई तीर मथे हणो था या ॿई तीर हेठि, हिन सां को फ़र्क़ु न पवंदो। बाक़ी पाण ही जेकी हू आहे रेशो, हू पाण कीअं लिखिणो आहे, जाॾां तीर शुरू थींदो हू पहिरियों पाण लिखंदासीं 2/7 रेशो 5/9, ही प्रोपोर्शन जे विच में साइन बराबर जी या प्रोपोर्शन जी हिकु ई ॻाल्हि आहे, ऐं एक्स रेशो 35, सही थी वियो। हाणे ही जेका आहिनि पाण में प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम एंड प्रोडक्ट ऑफ मीन, ही पाण कंदासीं। प्रोडक्ट ऑफ जेको एक्सट्रीम आहे 2/7, हिन खे ज़रब कंदासीं 35 सां, त 7 जो खोड़ो 35 ते घणे भेरे लॻो, 5 भेरे, 5 × 10, हिन जो मतिलबु जेको जवाबु आयो हू पाण वटि 10 आयो, प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम जो। ऐं ही छाजे बराबरि आहे, ही प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम मीन जे 5/9 ऐं एक्स, ये हाणे हिते वीयर लिखी वठूं त 5/9 एक्स छाजे बराबरि आहे, 10 जे, त ही हिते ज़रब पिया थियनि त हिन पासे वञी छा थींदा, डिवाइड थी वेंदा, ही 10, ऐं ही उबता हिन पासे वञी थी वेंदा, मतिलबु डिवाइड थियण सां उबता थी वेंदा। ही पाण हिते हिकु स्टेप जेको आहे हू कीअं हूंदा, स्किप कीअं हूंदा। हाणे ही 90 थिया, 90 खे पाण डिवाइड कंदासीं 5 सां, त पाण वटि जवाबु छा ईंदो, 1 × 5 = 5, ऐं हिन जो घणे भेरे खोड़ो लॻो, 1 भेरे, ऐं हेॾे घणा विया 4, 18, मतिलबु पंहिंजो जवाबु जेको आहे उहो 18 आहे। हाणे ही पाण चोथों कंदासीं। इनमें छा थो चए त 1 डज़न जेको आना आहिनि त हू 60 रुपए में आहिनि, त पाण 32 आननि जी जेकी आहे उहा वैल्यू मालूम करणी आहे। अहिड़ा हिसाब जेका आहिनि उहे स्पेशली आर्मी जे टेस्टनि में ईंदा आहिनि, त हिननि खे वधीक कॉम्प्लेक्स ठाहिण जी ज़रूरत कोन्हे।
पाण इन खे हिकु तरीक़े सां कंदासीं, हू बि किताब में बि उहो तरीक़ो आहे ऐं हिन तरीक़े सां पाण उहो न कंदासीं, छो जो हिन तरीक़े सां उहो हथां वधीक ॾुखियो थी वेंदो। त पाण सभिनी खां पहिरियों हिन में छा कंदासीं त हिकु आने जी क़ीमत छा आहे हू पाण मालूम कंदासीं, हिकु एग जी जेकी आहे हू कॉस्ट छा आहे हू पाण मालूम कंदासीं। हुन खां पोइ बटरी जी ॾिसो, पाण खे ख़बर आहे त हिकु डज़न में घणा आना हूंदा आहिनि 12, त हिकु डज़न जेकी आहे हू 60 रुपए में मिले थी। त 60 खे पाण जेकॾहिं डिवाइड कयूं 12 सां त 5 × 60 मतिलबु फ़ी जेको आनो आहे हू पाण खे 5 रुपए में मिले थो। त 32 आना घणे में थिया, 32 खे ज़रब कंदो 5 सां, 5 × 10 0 1 मथे 35 × 15 ऐं 1 16, मतिलबु जेका 32 आना आहिनि हुननि जी क़ीमत छा थींदी, हुननि जी क़ीमत थींदी 160 रुपया। सफ़ा सवलो आहे नी। त हिन तरीक़े सां बि ही बि डायरेक्टली प्रोपोर्शनल वारो आहे, हिन तरीक़े सां बि थी सघे थो, बाक़ी थोरो कॉम्प्लेक्स ऐं ॾुखियो थी वेंदो, ईअं सफ़ा सवलो आहे। त डायरेक्टली प्रोपोर्शनल वारा वधीक जेका आहिनि हू ईअं यूनिटरी मेथड वारे थ्रू पाण थी वेंदा आहिनि। त पाण छा कंदा आहियूं त हिकु पहिरियों शइ जी वैल्यू कढंदा आहियूं, वरी बाक़ी ॿिए सां ज़रब करे छॾंदा आहियूं। ही पाण पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगी में बि अहिड़ा हिसाब कयूं था। ही स्पेशली आननि वारा त वधीक कंदा, छो जो ही दुकाननि ते आना हलंदा हूंदा आहिनि, त पाण ॿुधाईंदा डज़न घणे में थी मिले, तूं आना कीअं थो ॾे ऐं एतिरा आना घणे में थींदा। त पाण पहिरियों हिकु आने जी वैल्यू कढंदा आहियूं त हिकु आने जी कॉस्ट छा आहे, हुन खां पोइ पाण जेतिरा आना वठंदा हूंदा आहियूं हुन सां ज़रब करे छॾंदो। पहिरें केस में 45 पेजिस आहिनि ऐं टाइम घणो थो वठे 75 मिनट। ॿिए केस में पेज घणा आहिनि, पेज आहिनि 876 ऐं टाइम घणो वठंदो ही पाण खे मालूम करिणो। ॾिसो, पेज घटि हुया त टाइम घटि वरितो अथसि, पेज वधीक आहिनि त टाइम बि वधीक वठंदो, मतिलबु डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। त तीर तव्हांखे ख़बर आहे जाॾा या दिलि चई होॾां जा हणो, बाक़ी ॿिन्ही तीरनि जो मुंहुं हिकु पासे ई हुअणु खपे। सही आहे। हाणे 876 जाॾा तीर शुरू थींदो आहे हू पहिरियों पाण रेशो लिखंदा आहियूं 876 रेशो 45 एक्स रेशो 75। ओके थी वियो। हाणे पाण खे एक्स जी वैल्यू कढणी आहे, त ही प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम 876 ज़रबिया 75 प्रोडक्ट ऑफ मीन, ही 45 एक्स सां ज़रब थियनि पिया त हेॾे अची ही डिवाइड थी वेंदा। ठीकु आहे। त हाणे हिन जो जवाबु छा थींदो, पाण हिननि ते खोड़ो पढ़ंदासीं। हिकु जहिड़ो को टेबल लॻे थो 15 जो 45 ते घणे भेरे लॻो 3 भेरे ऐं 75 ते 5 भेरे। टिनि जो ॾिसो हिन ते लॻे थो हिकु ट्रिकी ऐं 8 ते घणे भेरे लॻो 2 भेरे, 2 हेॾे विया, ही थी विया 27 ते घणे भेरे लॻो 9 भेरे, 9 ट्रिकी 27 थींदो ऐं 6 ते 2 भेरे। सही थी वियो। हाणे पाण हिननि खे ज़रब करे वठंदासीं 5 × 10 हिकु मथे 9 × 5 45 45 ऐं 1 46 6 4 मथे 5 × 10 10 ऐं 4 14 1460 मिनट 1460 मिनट हुनखे लॻंदा 876 पेज पढ़ण में। उम्मीद आहे तव्हांखे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।